सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मूसा रहीम तो में उम्मीद रखी आयो आहे। ध्रुव अॼु ॾींहं ताईं दोस्तनि खे ना उम्मीद नाहे कयो। तूं हुकुम कर रहीम। हुकुम न मूसा, अर्ज़ खणी आया तव्हां दोस्तनि खे वरी हिकु करणु थो चाहे। ॾाढी देरि करे पहुतो आहीं रहीम। असां हिकु थियण खां तमामु परे निकिरी चुका। मूसा हर दुश्मनीअ जो अंजाम ॻाल्हियूं ई थींदियूं आहिनि ऐं ॻाल्हियुनि सां ई मसइलो हल थींदो आहे। मूसा बहितर न आहे त इहो मसइलो ॻाल्हियुनि सां हल कजे ऐं वधीक नुक़सान न थिए। ध्रुव हाणे ॻाल्हियुनि में असां कॾहिं बि कोन निबरंदासीं। मूसा तव्हांखे निबेरणु असांजो मसइलो आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी दुश्मनी तां हटो था। रहीम मां खणी न जहिड़े तां हथ खणा, पर चाचा बहावल खे केरु राज़ी कंदो? उहो तुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो मूसा, असांजी ॻाल्हि कोन ॿुधंदो। उन सां ॻाल्हायो अथव? हा मूसा, मां बावर सां ॻाल्हाए चुको आहियां, पर उहो अलाए छो हेठि लही नथो। हाणे त चाचा बहावल मुंहिंजी बि कोन वञे। सभु गॾिजी हलंदासीं त काॾे वेंदो? यार ध्रुव इहे बाद जूं ॻाल्हियूं आहिनि। पहिरियां मां वॾे घर जो चकर काटे अचां, केस हले, ज़मानत थिए, ॿाहिरि निकिरी अचां, उन खां पोइ इन्हनि ॻाल्हियुनि खे निबेरे वठंदासीं। मूंखे उमेद आहे सिजावल ख़ान खां मां केस तां हथु खणाईंदुमि। इहा तुंहिंजी सखणी उमेद आहे रहीम। जॾहिं तूं सिजावल ख़ान सां साम्हूं वेही ॻाल्हाईंदे न, पोइ तोखे ख़बर पवंदी। उन्हीअ करे चवां थो त पहिरियां सिजावल ख़ान सां ॻाल्हाए साफ़ थी अचो। ठीकु आहे मूसा, सजावल खे रहीम राज़ी कंदो। तूं मुंहिंजी इज़त रखजांइ। ऐं मूंखे बि उमेद आहे सिजावल ख़ान मुंहिंजी इज़त ज़रूरु रखंदो। चाची तूं हिते मिटी करण जे लाइ पहुती आहे, होॾा वरी आशू हथियार खणी। तो मूंखे इहो ॿुधाए त मां इहो ज़हर जो ढुक कीअं पियां? अबा आशू जे तरफ़ खां मां तोखां हथ जोड़े माफ़ी थी वठां। ॻाल्हि तुंहिंजी माफ़ी जी नाहे चाची, मां खणी माठ करे बि वञा, पर मूंखे इहो ॿुधाए त छा तूं आशू जो ज़िमो खणी थी? ज़ाहिर आहे जॾहिं मिटी कंदासीं त आशू खे कावड़ छॾणी त पवंदी न। चाची आशू हिकु ई खट ते पंहिंजे सॼण ई दुश्मन खे गॾु विहारण थो चाहे। तो मूंखे इहो ॿुधाए त इहो किसो कीअं हलंदो? मां कुझु सम्झसि कोन अबा, तूं चवणु छा थो चाहीं? चाची मां इहो चवण थो चाहियां त जेकॾहिं आशू खे मूंसां मिटी करणी आहे त हुनखे नवाब खान जो साथ छॾणो पवंदो। हा हा छॾींदो अबा। छॾे ॾींदो न चाची, पहिरियां तूं वञी पंहिंजे भाउ खां पक वठी अची, हुनखे चओ त हिते अची पंहिंजी कयल ग़लतियुनि जी मूंखां माफ़ी वठे, ऐं मूंखे हिते अची इहो एतबार ॾे त हू ॿीहर कॾहिं बि नवाब खान जो साथ न ॾींदो ऐं पंहिंजी ॻिचीअ मां नवाब खान जी वफ़ादारी जो पटो कठी हिटो कढी। पोइ साम्हूं वेही आशू मूंखे इन ॻाल्हि जो एतबार ईंदो त पोइ असां इन मिटी जे बारे में सोचींदासीं, पर जेकॾहिं हू तव्हांखे एतबार ॾे थो त। ठीकु आहे अबा, मां आशूअ सां ॻाल्हाए पोइ वरी ईंदसि। चाची ॿीहर जॾहिं बि अची न त आशू खे पाण सां गॾु वठी अचिजांइ, छो इन्हनि ॻाल्हियुनि जे विच में आशू जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। ठीकु आहे अबा, मालिक भलाई कंदो। सुठो ॻाल्हाई अदा, मूं सम्झो त तूं चाची खे धड़का ॾेई वापसि करे छॾींदे। अदी मां तबियत जो एतिरो खिरियल बि न आहे जो औरतुनि सां तेज़ थी ॻाल्हाए। बचलो ओ बचलो घर में वही काॾे? अदी कम से है कम सां वियला किथे सालू सां चोंबत कान ठिकाण वया। केडी त तुंजी किन्नी सोच आ? किन्नी सोच ना है मुजी, तुंजी भेण जे प्रकारन जी मुखे खबर आ। मुखे अदी भैया मीर वट असा उनन सा मिटी करण था चाहियो। मीर मुजो दुश्मन आ, मीर मुजी चोरी कया, कंहिंजी इजाजत सां हुन जे घर वया। इनखे अचण दे, चटरी खे अचण दे। मां
हिन जा गोॾा भॼी घर में विहारींदोसांसि छो त लीमो मिठण सां मिठो आहे खटण सां खटो आहे। जे कॾहिं तो अधी जा गोॾा भञा न त अधा हाशू तुंहिंजी मुंडी भञी छॾींदो। हाशू मुंडी भञे या बंदूक हणे उते मिट्री मां करण कोन ॾींदुसि। तूं को असांजो वॾड़ो आहीं जो असांखे मिटी करण कोन ॾींदे? हा मां हिन घर जो वॾो आहियां सो मुंहिंजो नालो ॿुधी छॾ लीमो मिठण सां मिठो आहे खटण सां खटो आहे। जेकर तव्हांखे हिन घर में रहणो आहे त मुंहिंजा हुकुम मञंदो। सतार तो त चयो त भावल बिल्डोज़र बणिजी वियो आहे पर मूंखे तहिड़ी का बि ॻाल्हि नज़र नथी अचे। तकड़ न कर हाशू, जिन खे बहावल जा हथ लॻल उन्हनि खां वञी पुछ। ईअं न थिए तुंहिंजे बि हॾनि जो सुरमो ठाहे छॾियां पोइ तुंहिंजा माइट वतन तुंहिंजा हॾा ॻोल्हींदा। बहावल ही तोसां मज़ाक थो करे, असांजी का बि दुश्मनी तोसां न आहे। बावल तोखे इहो ॿुधाइण आया आहियूं त थोरो होशियारी सां घुम, छोजो सिजावल जा माण्हू तुंहिंजी ताड़ में आहिनि। ईअं न थिए तूं किथे घोटिजी वञी ऐं पोइ सॼो इल्ज़ाम असां ते अचे। तव्हां मुंहिंजो खुटको न कयो, जेको न मुंहिंजे साम्हूं आयो उहो पीसजी वेंदो। उन जे करे चवां थो तव्हां पंहिंजो ख़्यालु कयो। मता हिन बिल्डोज़र जे हेठां अची वञो पोइ वतंदो नवाब खान तव्हांजी सुञाणप कराईंदो त इहे उहे आहिनि या ॿिए केरु आहिनि। वॾी ॻाल्हि करे वियो भावल, वॾी ॻाल्हि, पर इहो न विसार त हाशू हिते तव्हां सभिनी जी मौत बणिजी आयो आहे। उन करे थो चवां त हाशू खां तरी पासो कर, किथे घोटिजी न वञी। वॾा आया आहिनि बहावल खे घोटण लाइ। अञा हिननि खे इहा ख़बर ई कान्हे का त नवाब खान बहावल लाइ वॾा वस कया आहिनि मारण लाइ, उहो बि मारे नथो सघे। जेके नवाब खान जा माण्हू अचनि था हिन बहावल जे अॻियां पाठा खाई हलिया था वञनि। हाणे इहो नमूनो हिन ॾेढ पुटे हाशूअ खे बि ॾेखारणो ई पवंदो। पोइ हिननि खे ख़बर पवंदी बहावल ओहो बिल्डोज़र माण्हू त छा पत्थरनि जो सुरमो करे छॾींदो आहे। बाबा सही ॻाल्हि गरी थींदी थी वञे, सुभाणे अगरि कुझु बि थियो पोइ मूंखे न चइजो। अरे ने भागा ॿुधाए त सही कहिड़ी ॻाल्हि गरी थी वई आहे? बाबा इहा ई ॻाल्हि मूं वारी रन मिट्री माइट्री वारी ॻाल्हि ते भॼंदी थी वञे। मीर ऐं हाशू जे विच में मिट्री माइट्री जे लाइ ॻाल्हियूं कंदी थी वञे, पर उन जे घर बि वई जे इहा मिट्री थी न त पोइ तूं मोर हूंदे लीमा। बाबा से जेकर मिट्री थिए थी त मां छा थो करे सघां? अरे पंहिंजी रन खे रोक पंहिंजी रन खे, इन मिट्री करण जी का ज़रूरत कोन्हे का। बाबा सही पहिरियां पंहिंजी माई खे लठियूं बाठा हणी रोकींदोसि। बाबा सही जॾहिं हाशू आयो आहे त मूं वारी रन जा पर निकिरी विया आहिनि, मुंहिंजी हिकु बि नथी ॿुधे। ॿुधायो हाणे मां छा कयां? पोइ वञी बुढी मार ने भागा, जेकर तूं ज़ाल तो जो चयो नथी वठे त। बाबा सही मां त पंहिंजी रन खे रोकियां, पर मूं वारी जेका साली आहे न हिकु टंग ते बीठी आहे। बाबा सही चए थी मीर सां लाऊं अॼु न जीअं ॿियो ॾींहुं न थिए। हाणे ॿुधायो त इन ज़िद तां मां हिन खे लाहियां कीअं? मां विच में कोन ईंदुसि, इहो मसलो तोखे हल करिणो आहे। यादि रख लीमा, जेकॾहिं हाशू ऐं मीर मिट्टी करे हिकु था वञनि न पोइ तूं मोर हूंदे। मां कयां त कयां छा बाबा साईं? वञी ज़हर खाई मर डर। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, इहा मिट्टी तुंहिंजे मौत जो सबबु बणबी। लाला भला सजावल कॾहिं थो वापसि अचे? हाणे बिल्कुलु ठीकु आहे, अकबर फ़ोन ते ॿुधायो आहे हू सुभाणे अचण वारो आहे, पर असांखे बि होशियार थी रहणो आहे ऐं ॻोठ वारे रस्ते खां होशियार थी बीहणो आहे।
उतां खां ॻोठ ताईं सौट खे वठी अचण जी असांखे ज़िम्मेवारी हूंदी। हिन वक़्तु मूंसां अस्पताल में आहे ऐं बावल पंहिंजी भॼ भॼा में। ॿियो केरु आहे जेको सिजावल ख़ान मथां हमले करण जी जुरत कंदो? रहीम, हिते वॾे जा हज़ारे दुश्मन आहिनि जेके इन ई मौक़े जो फ़ाइदो वठणु चाहींदा। इन करे वॾे खे हिते हिफ़ाज़त सां वठी अचणु असांजी ज़िम्मेवारी हूंदी। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न त पोइ मां बि तव्हां सां गॾु आहियां सलीम। इहो ॿुधायो त मूंसां ऐं बहावल जो कहिड़ो रायो आहे? तव्हां कहिड़ो अंदाज़ो लॻाए सघो था? छा ठाह थी सघे थो या न? लाला, जेकॾहिं सिजावल ख़ान थोरी बि नरमी ॾेखारी न त पोइ उन्हनि खे बि राज़ी करे था वठो। सोट सां तकड़ करे हिन बारे में न ॻाल्हाइजे। ॿार न आहियां लाला, जो अचण सां ई सिजावल ख़ान सां इहे ई ॻाल्हियूं करियां। मौक़े ई ॾिसी सिजावल ख़ान सां ॻाल्हाइबो। रहीम, असां बि तुंहिंजो ई साथ ॾींदासीं। ख़ुदा कंदो त ॿिन्ही धुरियुनि में ठाह थी वेंदो। सुठा दोस्त आहियो, ठाह थी वञे त बहितर आहे, न त विड़ी हिक ॿिए खे तबाह करे छॾंदो। असां ॿिन्हिनि सोचियोसीं त हाणे तुंहिंजी भलाई कयूं, पर कुझु शर्त। सच्ची सही ॻाल्हि आहे, हुजण घुरजंदे। भलाई कहिड़ी आहे उहो त ॿुधायो मुंहिंजो। हा चईंदीस। हा, जेकॾहिं तुंहिंजी शादी असां बचुल सां करायूं त पोइ हे घर तूं असांजे नाले ते कंदे? आधी बचुल सां शादी कराईंदी त ही घर छा मां तोखे पंहिंजो सेरो बि लिखी ॾींदुसि। हलड़े बचुल जो ॿुधी तो ठॾी ॼण बर्फ़ जे केन में पइजी हुई। वाह सही वाह। अड़े मुखण, मुंहिंजो मतिलबु माफ़ करे मखण, बचुल सां मुंहिंजो रूह जो रिश्तो थी वियो आहे। मां चवां थो त बसि हिकिड़ी बचुल हुजे ऐं ॿियो हिन घर में मां हुजां, ॿई सॼो ॾींहुं हिन घर जो कमकार पिया कयूं। हा, त पोइ ईअं था कयूं अदा त हिन जाइ जा कागज़ मां ठारायां थी, तूं बसि उन्हनि ते पंहिंजो सिग्नेचर करे मुंहिंजे नाले ते करे छॾ। अदी पहिरियां बचुल सां शादी, पोइ घर जी लिखाई। ओ ॿुधा साला, मिस्टर सालू, एतिरा बेवकूफ़ असां बनायूं जो असां तोखे परणायूं, शादीअ खां पोइ फिरी वञी त पोइ असांजो छा थींदो आहे? जेकॾहिं तव्हां मूंखां घर लिखाए ऐं मूंखे तव्हां तड़े कढो त पोइ तव्हांखे मां छा कंदुसि? इहा कहिड़ी ॻाल्हि तो करे? जेकॾहिं तोखे मां हाणे जो हाणे हिन घर मां तड़े कढां त तूं छा कंदे? तुंहिंजा घर में 4 आना आहिनि ऐं मुंहिंजा हिन घर में 12 आना आहिनि, पोइ मूंखे कीअं तड़े कढंदी आहे? मखण जी मुंहिंजी बाकी मुंहिंजो ब्लड प्रेशर हेॾे होॾे थी वियो अथई, मां नथी उथी सघां, पर तूं हिम्मत कर। खण ॾंडो, मुंहिंजो वॾो भाउ आहे, मां इज़त थी कयांसि, पर मूंखे 4-5 टुकर करे ॾे उथी। मरी ये गरीब या ॿार, अॼु मूंखे परमिशन मिली वई आहे। हाणे त मुंहिंजे हथां तूं मरी 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 वे पुट मरण लाइ तयार थी वञ। बि अरे ॻाल्हि त ॿुध, ओ निभागा मुड़ुस मारी दे था। अरे मुड़ुस मरन या खणी बायूं मरन, मूंखे उन ॻाल्हि जी परवाह न आहे। इजाज़त मिलियल आहे, हाणे तोखे अलाह बचाए। अदी रोक रोक पंहिंजे मुड़ुस खे। न वेंदे जनरेटर ॻाल्हि ॿुध निभागा, ॻाल्हि ॿुध। जनरेटर आहे मुंहिंजो मुड़ुस, हिकु दफ़ो हलियो पोइ जेसीं ताईं पेट्रोल ख़तम थिए। वट पेट्रोल महांगो आहे, पेट्रोल महांगो आहे। ओ टुकर करे ॾीजांइ भाउ मूंखे 4 टुकर। मूंखे तो चए त निकुर घर मां, ख़बर पवंदी। मूंसां खे हथकड़ियूं लॻी, अॼु अस्पताल मां इजाज़त मिली हुअसि, सूबेदार हुनखे वठी वञी लाकअप कंदो। बाबा, गोली बि मूंसां खे लॻी आहे, वरी लाकअप बि मूंसां खे कंदा? हा मां, इहो सिजावल जे तरफ़ां केस थियल आहे। एफआईआर में मुंहिंजो बि नालो हूंदो। न ॼाण त पुलिस अञा असां ॾे छो न रुख कयो। ठाह लाइ भॼंदा था वतन, मथां उन्हनि तुंहिंजो नालो न ॾिनो हुजे। मां ईअं बि थी सघे थो जे ठाह न थियो ऐं सिजावल ख़ान वापसि मोटी आयो त पोइ पुलिस मथां ज़ोर ज़रूर वधाईंदा। तंहिंखां सुठो न आहे त बाबा ठाह करे छॾिजे। ठाह करे मां पंहिंजी कमज़ोरी नथो ॾेखारे सघां। जे न विड़ी सघियसि न पोइ पंहिंजे घर में ई बसि वेठो हूंदुसि। बाबा, असांजो असुल दुश्मन नवाब खान आहे। बाक़ी सिजावल ख़ान मुंहिंजे घर में घिड़ी मूंखे गुलनि जा हार पारायो।
अञा त गोलीअ जो ज़ख़्म छुटियो ई नाहे त पोइ ठाह करण ते कहिड़ी दिलि चवंदी। बाबा अहिड़ो ज़ख़्म त तव्हां सिजाल ख़ान खे ॾेई चुका हो, हिसाब त बराबर में थी वियो। मां तूं रुगो घर संभाल, इहे ॿाहिरियूं ॻाल्हियूं आहिनि, मूंखे छा करिणो आहे छा नाहे करिणो इहो मूं मर्द जो मसइलो आहे। उहो त सही आहे बाबा, पर मूंखे हर वक़्तु तुंहिंजो ॾाढो खुटको रहंदो आहे। तूं खुटको न कर मुंहिंजी अमड़, तूं रुगो मूंखे दुआ करे छॾ, तुंहिंजी दुआ ई मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। हिन जे विच में छा मुश्किल थो लॻे बख्शल, होॾां मूंसां ज़िद ते आहे ऐं होॾां बहावल ख़ान। सजावल त अञा वापसि ई नाहे आयो। सजावल वापसि अचे त दरिया ख़ान तूं हुन सां ॻाल्हाए ॾिस। न बख्शल, सजावल ऐं मां पासीरा आहियूं, मां उन सां नथो ॻाल्हाए सघां। मूसा बहावल राज़ी थी बि वञनि, पर उहो केरु आहे जेको सजावल खे राज़ी करे? उन जो ज़िमो रहीम खयो आहे त हू उनखे राज़ी कंदो। तव्हां छा था सम्झो, सजावल रहीम जी ॿुधंदो? ज़ाहिर आहे रहीम जी सजावल में उमेद हूंदी, तॾहिं त उते भॼंदो थो वधे। असां बि इहो ई चाहियूं था त दोस्तनि जे विच में ठाह थी वञे। हा बख्शल, इहो ठाह लाज़मी आहे, न त विढ़ी पाण खे तबाह करे छॾींदा। जहिड़ो सजावल अॾो आहे तहिड़ो मूसा ऐं बहावल। मूंखे त ख़ौफ़ थो थिए त वॾी खून रेज़ी न थिए। जेतिरो ई हिक ॿिए खे तबाह कंदा ओतिरो ई नवाब खान ताक़तवर थींदो। हिननि दोस्तनि खे वेढ़ाइण जे लाइ किथे न किथे नवाब खान जा हथ ज़रूर हूंदा। बख्शल, नवाब खान खे ख़बर हुई त जेसि ताईं सजावल ऐं मूसा गॾु आहिनि तेसि ताईं हुननि जे वार खे तौब नथो ॾेई सघे। जेकॾहिं इहा ॻाल्हि सजावल ऐं मूसा सम्झी वञनि त ठाह थी वञे। ॿई इन ॻाल्हि खे सम्झनि था। हू ॿार न आहिनि, पर हिननि जो ज़िद किॾे वञे, इहो ज़िद हिननि खे तबाह कंदो। साईं, हिन वक़्तु तव्हां घर खे टाइम बिल्कुलु घटि पिया ॾियो, ऐं तव्हांखे इहा बि ख़बर आहे त तव्हांजा दुश्मन पंहिंजो पाण में पिया विढ़नि, पोइ तव्हां छो परेशान आहियो? सरीना बेगम, रुगो दुश्मनियूं न आहिनि निभाइणियूं, ज़मीन बि आहे, फसल तयारु आहे। अॻे हूंदो सुल्तान त वज़न लथल हुयो, हाणे जॾहिं सॼो भार मूं मथां अची वियो त ज़ाहिर आहे ज़िमेवारियूं बि वधंदियूं। साईं, अधु ज़िमेवारियूं के मथां उछले छॾियो, तव्हां छो था परेशान थियो? किथे ईअं न थिए त वक़्त खां अॻे न पोड़ा थी वञो। अच्छा, तोखे पंहिंजी आहे, मां जे पोड़ो थीसि त तुंहिंजूं सहेलियूं तोखे ताना ॾी, तुंहिंजो पुटु पोड़ो थी वियो। हा साईं, मां नथी चाहियां त तव्हांजी ख़ूबसूरतीअ में उहो ज़ालिम वक़्तु गुंज न विझी छॾे ऐं वधीक परेशान न थींदा कयो। इहे न थिए त वक़्त खां अॻे तव्हां पोड़ा न थी वञो। पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखंदा कयो। हाज़िर मुंहिंजा साईं, जेको तव्हां चओ। अॼु खां पोइ मां पंहिंजी तबियत जो, सिहत जो वधि खां वधि ख़्यालु रखंदुसि। साईं, जेकॾहिं तबियत जो ख़्यालु रखो था त राति जो महल सां मोटी अचिजो ऐं आराम कजो। अची वेंदुसि। ॿियो हुकुम? भला बानियूं कॾहिं सरदारनि खे हुकुम कंदियूं आहिनि छा? तुंहिंजी इन अदा ते ई त नवाब खान ख़ुदा आहे। माई बचुल, अकुल खां कम वठ। तुंहिंजी भेण जिथे तूं ॼण चाहीं थी उते ख़ुशि न रहंदी, ख़ुशि न रहंदी। बाक़ी जाते तूं नैना जो रिश्तो कयो उहा त वॾी ख़ुशि आहे। मां चवां थी मुंहिंजी भेण जे रिश्ते में टंग न अड़ाए ऐं वॾड़े थियण जी बि कोशिश न कर। जाते मूं महिल चवंदी न, मां उन जो रिश्तो उते ई कंदसि। उते रिश्तो कराईंदी माई फंडी। मीर 10 ॾींहं ॿाहिरि थो रहे त महीनो जेल में। तूं ॿुधा उते तुंहिंजी या भेण ख़ुशि रहंदी? हाँ ॾाठ भली ख़ुशि न रहे, दोज़ख में पचंदी रहे, तोखे मयार कोन मिलंदी। मां निभागी जी फदाई में हे फेलाड़ ठगी वांगुर त्रपा पई थीजे। हाँ मूं वॾे डर जॾहिं तोखे मां झलियो आ त मुंहिंजी भेण जे रिश्ते में टंग न अड़ाए, पोइ पंहिंजे मथे ते पग रखी वॾड़े थियण जी कोशिश छो थो करें? मां घर जो वॾड़ो आहियां, हिन घर जो वॾड़ो आहियां। जेके हिन घर में फैसला थींदा उहे मुंहिंजी मर्ज़ी सां थींदा। पोइ अचे अदा हाशू त उन जे मथां पंहिंजा फैसला मर जाए। हणी तुंहिंजी ॿई टंगू न भञे न त तूं चइजाए। हा हा, मां इने आशू खां रिॼा कोन थो, न को मूंखे अहिड़ियूं धमकियूं ॾे। राति मां हाशू ऐं मूमल सां वेही साम्हूं ॻाल्हाईंदुसि ऐं मूमल जी शादी उते थींदी
जिथे मां चाहींदुसि हा। अदी जॾहिं तोसां ॻाल्हाइण आई त मीर जो तो रायो ॾिसी वतो हूंदो, पोइ तूं मूंखे सही सही ॿुधाई छो नथी? मां तोखे कीअं सम्झायां त अदा जे राय खे मां परखे कोन सघियसि। ज़ाहिर आहे अदी जे वञण खां पोइ तव्हां ॿिन्हिनि पाण में सलाह त का कई हूंदी। अद इहो ई पई चयो त चाची बचुल चाची मुमल। छा इहो छा थी चवीं तूं? चाची मुमल? ज़ाहिर आहे जॾहिं अदा तुंहिंजी वॾी भेण खे चाची चवंदो त तोखे भेण त कोन चवंदो न। तूं अजायो हाणे मूंखे होश मां थी कढी। सही सही ॿुधाए त ॻाल्हि छा आहे, न त पकड़िया मां तुंहिंजा कन। अदा राज़ी आहे हिन रिश्ते ते, पर छा तुंहिंजो भाउ राज़ी थींदो? अदा हाशू बि राज़ी आहे, बस तूं हुनजी कुंवार बणजण लाइ राज़ी थी। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी घुर कई न त पोइ इहो रिश्तो कॾहिं बि कोन थींदई। इहे त अदा बि राज़ी कोन थींदो। न थींदो त तूं बि अदा मीर खे विसारे छॾ। चरी तूं अदा हाशू सां शादी कर, को नांग त कोन तो ॾंगई। मोमल सच त इहो आहे त तुंहिंजो भाउ नांग खां वधीक ख़तरनाक आहे। ही रिश्तो थिए या न थिए, पर मां तुंहिंजे भाउ सां शादी कॾहिं कोन कंदसि। इहो मूं अदा मीर खे साफ़ साफ़ ॿुधाए छॾियो आहे। ॾिसां पई त हिन रिश्ते में ॾफेड़ तूं ई विझण वारी आहे। जॾहिं सजावल खान जे माण्हुनि तो मथां केस दाख़िल करायो आहे त पोइ तूं हुन जे मथां केस दाख़िल छो नथो कराई मूंसां? मुंहिंजे मथां जीअं गोली हलाई मूं त हुनखे कोन ॾिनो, पर मुंहिंजो जेको अंदाज़ो मुंहिंजे मथां गोली हलाइण वारो नवाब खान जो माण्हू आहे, हुनखे गिरफ़्तार कंदे। जॾहिं त नवाब खान सभु ॻाल्हियूं दरगुज़र करे तोसां ठाह करण लाइ तयारु आहे, पोइ तूं छो थो पोइ ते हटी? सूबेदार साहब, मौत ऐं ज़िंदगी जो कॾहिं ठाह न आहे, पर जॾहिं उहे हिक ॿिए जे साम्हूं ईंदा आहिनि त मौत वरी बि ज़िंदगी जो थींदो आहे। मां ईअं सम्झ त नवाब खान जी मौत आहे, पर तूं ॿुधाए मौत ऐं ज़िंदगी जो ठाह कीअं थींदो? तोखे जेल में सड़ण जो ॾाढो शौक़ु आहे मूंसां। कयो न लाकब सूबेदार साहब, कहिड़ो क्या था? अरे बाबा वठी लाकब कयोसि, हे ईअं कोन सुधरंदो। असांजे सुधरण जो जेकर तव्हां सोचो आहे न त पोइ ग़रीब ऐं अमीर जे लाइ इंसाफ़ बराबरि कयो। सूबेदार साहब, तव्हां अमीरनि जा ख़ुदा ऐं ग़रीबनि जा दुश्मन आहियो। बस मूंसां बस, अॻिते हिकु लफ़्ज़ बि न। सच कड़ो हूंदो आहे सूबेदार साहब, इहो हज़म थोरो ॾाढो ॾुखियो थींदो आहे। हाणे ॾिसो छा था और जिन विभाग की हेड कयो सुधार करो। जी सर, हेते बीठो हूंदो अञा मुंहिंजो रत सड़ंदो। जी सर। या मीरा, तूं गुड़ खाइण जी कोशिश करी थो, पर लीमे हूंदे तुंहिंजो इहो ख्वाब पूरो कोन थींदो। तुंहिंजो थियो आहे दिमाग़ ख़राब। इन रिश्ते जे लाइ मां न तुंहिंजी ज़ाल मूं वटि हली आई हुई। जेकॾहिं तुंहिंजे घर में एतिरी हले थी न, तूं पंहिंजी ज़ाल खे चल त ॿीहर मूं वटि न अचे। जेकॾहिं तूं हुनखे न रोकियो ऐं टीको करण जे लाइ तूं मूं वटि आहे न, त मोचड़नि सां बूत बनी छॾींदोसांइ। मीरा, हाणे तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। रेस खे चई तुंहिंजो बिलो आऊं कराईंदुसि, तूं ख़ुशि न थी। वञ, ही रस्तो पियो अथई। वञे पंहिंजी पीउ खे तां ॾे, तुंहिंजी मूंसां जाइ न आहे। हल। तोॾे मुंहिंजा घणा पलांदा आहिनि, मुंहिंजी चोरी बि खायो वेठो आहीं। हाणे या तोखां भराईंदुसि तोखां मीरा। पर जेसी ताईं तूं मुंहिंजे हथां खला न खाईंदे न, देर न ढाईंदे। इहो पहिरियां खौंसंदे न त मां माठ करे वेंदुसि। इन जे करे इहो रेस जो तुंहिंजे मथां हथ हो तॾहिं। हाणे मूंसां थोरी बि टेड़ी कई न, ॿधी खणी वेंदासीं। वई ॿधी। तूं ईअं न मरंदे त ॿुधाइणो पवंदो त मीर जो मोचड़ो गोलीअ खां वधीक घाव ॾींदो आहे। मीरा, तुंहिंजो हाणे बिलो करणो पवंदो, कोन छॾींदो साईं। मता तोखे का हसरत हुजे, कोन छॾींदो साईं। हा,
सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।